अरसा जी खुद मुख्तियारी ख़त्म कई वई। वफ़ाक़ी सरकार इरसा के मुकम्मल तौर पंहिंजे कंट्रोल में वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मंज़ूरीअ सां कालाबाग डैम जो कटर हामी ज़फ़र महमूद इरसा जो चेयरमैन मुक़रर थी वियो। इरसा एक्ट में तरमीम बाद वज़ीर आज़म खे इरसा चेयरमैन मुक़रर करण जो इख्तियार मिली वियो। तरमीम तहत इरसा चेयरमैन मुकम्मल बाइख्तियार ऐं सूबाई मेंबर बेइख्तियार थी विया। मेंबरनि खे इरसा चेयरमैन जे फ़ैसिलनि खे चैलेंज करण में इख्तियार न हूंदो। फ़ैसिलनि लाइ माहिरनि ते ॿधल हिकु काउंसिल क़ाइमु कई वेंदी। काउंसिल जे फ़ैसिलनि खे सूबा कंहिं बि फोरम ते चैलेंज न करे सघंदा। सामूरनि सूबानि इरसा एक्ट में तरमीम खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़रार ॾेई छॾियो। सिंध सरकार कालाबाग डैम हामी नए इरसा चेयरमैन की मुक़ररी रद्द कंदे नोटिफिकेशन वापस वठण जो मुतालबो करे छॾियो। ज़फ़र महमूद जे इरसा चेयरमैन तौर मुक़ररी पाणी ठाह ऐं इरसा एक्ट जी भञकड़ी करार। आपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त इरसा चेयरमैन जी मुक़ररी पाणी ठाह ऐं इरसा एक्ट जी भञकड़ी आहे। सिंध हुकूमत इरसा चेयरमैन जी गैर क़ानूनी मुक़ररी की मज़म्मत करे थी। इरसा चेयरमैन सूबे जो मेंबर या वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे। को बि ॿाहिरि जी शख़्स खे चेयरमैन नथो मुक़रर करे सघिजे। वज़ीर आज़म फौरी तौर इरसा चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापस वठे। क़ौमी असेंबली में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सज़ा खे गैर क़ानूनी करार ॾियण लाइ ठहराउ मंज़ूर। सदर आसिफ अली ज़रदारी सदारती रेफरेंस दाख़िल कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी उन जी पैरवी कई। ठहराउ जे मतन मूजिब क़ौमी असेंबली सुप्रीम कोर्ट जी राय ॾियण ते उन खे मुबारकबाद ॾिए थी। ठहराउ मुतालबो करे थो त गैर मुनसिफ़ानी फ़ैसिले खे तब्दील कयो वञे। ठहराउ जे मतन में चयो वियो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे सरकारी तौर ते शहीद करार ॾिनो वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे आला तरीन सिविल एवार्ड निशाने पाकिस्तान ॾिनो वञे। जमहूरियत लाइ जान कुर्बान कंदड़ कारकुननि खे निशाने ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एवार्ड क़ाइमु कयो वञे। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी सां कमांडर बहरीन नेशनल गार्ड की मुलाकात दौरान गॾियल दिलचस्पी सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि। टिनी फ़ौज जे दस्तनि कमांडर बहरीन नेशनल गार्ड खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। ISPR मूजिब ॿिन्ही मुल्कनि विच में सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार खे वधीक मज़बूत बणाइण वारे अज़म जो वर्जाउ कयो वियो। पेशावर हाई कोर्ट में मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चूंडूं खटींदड़ जमात खे मख़सूस सीटूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पार्टी खे उहे ई सीटूं मिलंदियूं आहिनि जेकी लिस्टूं जमा कयूं वयूं आहिनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां मख़सूस सीटुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा न कराया विया। अटॉर्नी जनरल जा दलील। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे वकील काज़ी अनवर एडवोकेट चयो त मख़सूस सीटूं कंहिं ॿी पार्टी खे नथियूं ॾेई सघजनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जी अहलिया हक़दार नाहे। PP अॻवान फारूक H नाइक पेशावर हाई कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल नका सीट नाहे खटी ऐं नई मख़सूस सीटुनि लाइ का लिस्ट जमा कराई आहे। फैसल करीम कुंडी चयो आहे त हिक जमात जो सरबराह जेको पार्टी जे चूंडनि शान ते इलेक्शन न विढ़ियो उहो मख़सूस सीटूं घुरी रहियो आहे। उमेद आहे त सुभाणे पेशावर हाई कोर्ट असांजे हक़ में फ़ैसिलो ॾींदी। शहबाज शरीफ़ जो वज़ीर आज़म रमज़ान रिलीफ पैकेज जे जाइज़े लाइ इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ यूटिलिटी स्टोर्स जो दौरो। वज़ीर आज़म हक़दारनि सां मुलाक़ात कई ऐं खाइनि पैकेज हासिल करण लाइ पेश ईंदड़ मसइलनि बाबति पुछा कई। वज़ीर आज़म लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायत कई त यकीनी बणायो वञे त रमज़ान पैकेज हासिल करण लाइ ईंदड़ हक़दारनि खे कंहिं परेशानीअ खे न ॾिसणो पवे। सूबाई वज़ीर जेल अली हसन ज़रदारी पारां कराची सेंट्रल जेल जो सरप्राइज़ विज़िट। सूबाई वज़ीर जे ओचिते दौरे ते सेंट्रल जेल अमले में थरथलो पइजी वियो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी कैदियुनि सां मुलाक़ात करे संदन मसला मालूम कया ऐं जेल अंदरि रंधिणे जो मुआइनो करे कैदियुनि खे मिलंदड़ खाधे जो जाइज़ो वरितो। DIG जेल्स ऐं जेल सुप्रीडेंट खे जेल सुधारनि ते सख़्तीअ सां अमल जी हिदायत। हाजी अली हसन ज़रदारी चयो आहे त कैदियुनि जा मसला अवलियती बुनियादनि ते हल कया वेंदा। सिंध में जेलनि अंदरि सुधारा आणे कैदियुनि जी इस्लाह कई वेंदी। कराची में सिंध जे सीनियर ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमर सां ऑफिसरनि जी मुलाक़ात। सेक्रेटरी एक्साइज़ एंड टैक्सेशन ऐं सेक्रेटरी ट्रांसपोर्ट जे खातनि बाबति ब्रीफिंग।
सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण पारां एक्साइज़ व टैक्सेशन खाते जो इजलास सुभाणे सॾाए वरितो। अवाम खे बहितरीन सफ़र जूं सहूलियतूं फराहम करण ऐं का कसर न छॾी वञे। शहजिल इनाम मेमण जी हिदायत संदसि चवणु हो त रमज़ान शरीफ़ में अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फराहमी यकीनी बणाई वञे। हुकूमत पारां IMF सां डिघे मुदे वारे ऐं वॾे इक़्तिसादी बेल आउट पैकेज जी ख़ुशि आमदीद। IMF मिशन अॼु राति पाकिस्तान पहुचंदो। IMF सां ॻाल्हियुनि जो शेड्यूल तयारु। परचून, रिटेल, रियल एस्टेट, ज़रई आमदनी खे टैक्स नेट में आंदो वेंदो। 14 खां 18 मार्च ताईं थींदड़ ॻाल्हियुनि जी कामयाबी जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब 10 करोड़ जी किस्त जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां KPA जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी मुलाक़ात। चीफ सेक्रेटरी ख़ैबर पख्तूनख्वा जी मुक़ररी बाबति ॻाल्हियूं। वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर वज़ीर आज़म खे सूबे जे मसइलनि खां आगाह कयो। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो तारुफ़ी इजलास। सिंध जे अवाम पीपल्स पार्टी ते तमाद कयो ऐं अक्सरियत ॾियारी। फ़र्ज़ बणिजे थो त अवाम जी भलाई लाइ भरपूर कमु कयो वञे। वॾे वज़ीर जो इजलास खे ख़िताब चवे थो अवाम जी जान ऐं माल, तालीम, सिहत ऐं रोज़गार लाइ उपा वठंदासीं। हर वज़ीर पंहिंजे खाते में बहितर खां बहितर कमु करे ॾेखारे। वज़ीर आला सिंध तरफ़ां वज़ीरनि खे मार्केटुनि जा दौरा करे प्राइस कंट्रोल करण जी हिदायत। PTI बानी IMF खे ख़त लिखी कुधी हरकत कई। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PTI बानी जेल में शाहानी ज़िंदगी घारे रहियो आहे। खेसि 3 कमरा, रंधिणो ऐं गैलरी ॾिनी वई आहे। PTI मईशत खे नुक़सान पहुचाइण लाइ मुहिम शुरू कई। असां सभिनी खे सभ खां पहिरियां क़ौमी मुफ़ाद ॾिसणो आहे। हिक सियासी जमात खे क़ौमी मुफ़ाद नज़र न पियो अचे। जखमाबाद में नींगर गटर नाले में किरी फौत थी वियो। चना मोहल्ला वासी 7 सालनि जो फरहान अली पैचूहो रांदि कंदे खुलियल गटर नाले में किरी पियो। लाश शिकारपुर रोड ते रखी धरणो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त शहर में गटरनि खे ढकण न हुजण सबबि अहिड़ा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। नोटिस वरितो वञे। पाकिस्तान रेंजर्स सिंध भूंग लाइ अगवा जी वारदात खे नाकाम बणाए छॾियो। 12 मार्च ते नाज़माबाद खां घटि ॼमार भाउ भेण अयान ऐं अनाबिया गुम थिया हुआ। मासूम ॿारनि जी अमड़ खे ॿाहिरि मुल्क मां बाज़ियाब लाइ भूंग ॿी काल आई हुई। तर्जुमान रेंजर्स मूजिबि जदीद टेक्निकी ज़रिया इस्तेमाल कंदे ॿारनि खे हथु कयो। अगवा कंदड़ ॿारनि जी अमड़ खां 10 लख रुपया भूंग तलब कयो हो। ऐं वारे में वतन दोस्त इनकलाबी पार्टी जे बानी ऐं तरक़ी पसंद दानिशवर डॉक्टर अरबाब ख्वावड़ जी 8वीं वरसी सिंधी अदबी संगत शाख तरफ़ां मल्हाई वई। संदसि घरवारी गुलफाम ख्वावड़, फर्ज़द मुबारक ख्वावड़, मंज़ूर मारफाणी, साहिल सिकंदर, डॉक्टर हबीबुल्ला, ग़ुलाम मुस्तफ़ा खावड़ी, नजीब चांडियो, गफ़ार मिर्जत, इरफान मनान ऐं ॿियनि पारां डॉक्टर अरबाब खे लफ़्ज़नि जी भेटा पेश। संदसि चवणु हो त डॉक्टर अरबाब ख्वावड़ मुकम्मल तंज़ीम हो जंहिं वॾी सम्झ, बर्दाश्त ऐं इनकलाबी अमल ज़रिए जिदोजहद कई।